अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी दोस्तों, अॼु असां शूटिंग अॼु माशाल्लाह सुठी शूटिंग भी कई है फ़नी हिसाब से। मूंसां उहे दोस्त भी गॾु आहिनि जिन्हनि जूं माशाल्लाह शहर बोज़ारोडा में वीडियो वायरल भी वयूं ऐं सुठे तरीक़े से उन्हनि जो एक्टिंग कई, सुठो फ़न हुयनि ऐं सुठो मुज़ाहिरो कयो ऐं सुठे टैलेंट जा मालिक भी आहिनि ऐं माशाल्लाह टैलेंट भी उन्हनि जो सुठो आहे। सो अॼु असां गॾु जेके मौजूदु आहिनि बोज़ारोडा जा सुठा टैलेंटर मौजूदु आहिनि। हिकिड़े जो नालो अब्दुल हुसैन सोरड़ो, ॿिए जो ज़मीर हुसैन अंसारी। सो असां पहिरियों अब्दुल हुसैन को पुछंदासीं त यार तव्हांजी कहिड़ी वीडियो आहे जेका वायरल वई आहे बोज़ारोडा शहर में, माण्हुनि सुठे तरीक़े सां ॾिठी ऐं पसंदि भी कई। अब्दुल हुसैन साईं, तव्हां थोरो ॿुधाईंदा त तव्हांजी वीडियो कहिड़ी वई मशहूरु ऐं कहिड़ी सुठी, माण्हुनि खे तमामु घणी पसंदि आई हुजे, उहा कहिड़ी वीडियो आहे? हाँ सर, हिकिड़ी आहे मुंहिंजी वीडियो जी जो सुठी वई आहे मुंहिंजे बोज़ार शहर में। इहो जॻह मुंहिंजी कार संदी आहे ऐं जेके पैसा टायर ठो कढां थो, वाकई माना अहिड़ा स्पेशल मूं कमु कयो जो सभिनी खे एक्टिंग कयमि, सुठी एक्टिंग कयमि ऐं सुठी परफॉर्मेंस कयमि जो सभिनी दोस्तनि खे जेके बि ॾिसण था सभिनी खे बहुत पसंदि आई। बाक़ी चवंदा हूंदई त कार भी पंहिंजी अथई त पैसा बि नथो कढे। उहे त मां सभु कुझु चए थो यार, तो ड्राइवरी भी पाण कई, कार भी तोखे संदी, पैसा भी पाण कढी न सघे। हाणे तोखे तव्हांखे कुझु माण्हुनि ईअं चयो हुयो भला कार बि आख़िर में पाण कढियूं थो वञे, वरी आख़िर में वेठो भी पाण आई। सभिनी मूंखे दोस्तनि चयो, जिन ॾिठो उन चयो यार कार बि तूं पाण थो कढी। मुंहिंजो मां त कोन थो कढां, तव्हां कीअं ॾिठो? चीन असां तोखे ॾिठो गाॾी तुंहिंजी और गाॾी त मुंहिंजी, पर मां त कोन हुउसि, ड्राइवर ॿियो। ड्राइवर त नज़र कोन आयो, ड्राइवर नज़र न आयो। बाक़ी पैसा कढां पोइ त कोशिशि कयमि, न निकिता। बाक़ी एक्टिंग माशाल्लाह सुठी कई है, पैसा कढण जी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ॿी बि हिकिड़ी मुंहिंजी हुई। ॿी कहिड़ी तव्हांजी वीडियो हुई? ही फ़कीराणी हुयो जी, फ़कीर जो हिकिड़ो हुयो, ॿियो हाफ़िज़ जो हिकिड़ो हुयो। इहे ॿई मुंहिंजियूं ज़बरदस्त वयूं ऐं ॿ टे हुयूं शहर में, हुयो मूंखे यादि न आहे, पर ज़बरदस्त। सो दोस्तों माशाल्लाह असां ॿई फ़नकार बि आहे। हिकिड़ो असांजो प्यारो दोस्त भी आहे ज़मीर हुसैन अंसारी, जेको माशाल्लाह सुठे आवाज़ जो मालिक भी आहे। इन जा कलाम भी शायदि मां अॻु में हिकु ॿ मॉडलिंग कया आहे। उहो कलाम कहिड़ो ज़मीर तव्हांजो? पहिरीं आणे ॾियो मूंखे, पहिरीं आणे ॾियो। ॿियो कलाम कहिड़ो हुयो? कलाम हुयो हिकिड़ो इहो त सॼो ॾींहुं थो नंबर मटाई। हा, सॼो ॾींहुं थो नंबर मटाई, ॾस सुहिणा कंहिंजो तूं आई। ऐं ॿियो कलाम जो कयोसीं माशाल्लाह जे हिसाब सां ॻायो आहे इहो कलाम। ऐं हा ज़मीर साईं, तव्हां असांखे इहो ॿुधायो तव्हां में माशाल्लाह सुठो टैलेंट भी आहे, सुठो आवाज़ भी आहे। जी जी। तव्हां जेको मॉडलिंग भी थी वयूं आहिनि ऐं तव्हांजी वीडियो जेका हुई तव्हांजे बोज़ारोडा शहर में, कहिड़ी वीडियो वायरल वई आहे? सर इहा जेको मां अची खट थो घुरां, हा बेमलो महिमान आयो आहे त मूंखे खट थी खपे, त हुन वरी रिएक्शन ॾिनो आहे त माना असां वटि खटूं कुल ॿ, त हिकिड़ीअ ते माना बाबू ऐं मां सुम्हंदा आहियूं, ॿीअ ते मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजी अम्मा सुम्हंदा आहिनि। त इन जे करे जेको आहे सो मां छितो थी बेज़ार थी, मां चयो खट ॾियो न ॾियो, सुम्हो त फज़ीलत सां। माशाल्लाह मुंहिंजी सुठी इहा जेका वीडियो जेका हिननि कई ऐं असां एडिटिंग कई हुईसीं, सुठी रिकॉर्डिंग कई हुईसीं। इन जो जेको माना मेन जेको किरदारु हुयो उहो हुयो वतायो फ़कीर। वतायो फ़कीर हो न, मेन की जेको किरदारु हुयो वतायो फ़कीर वेंदो खट वठणु ऐं उनखे जेको मालिकनि चयो त खट असां वटि ॿ आहिनि, असां उनखे कॉपी करे उहा वीडियो ठाही हुईसीं, जंहिंमें ज़मीर हुसैन अंसारी, ॿियो जमील बोज़ार हुयो ऐं असां सां गॾु माशाल्लाह 2-3 रिकॉर्डिंग ॿियूं बि कयूं आहिनि, सुठियूं आहिनि। सो ईंदड़ वीडियो में तव्हांखे उहे रिकॉर्डिंग मिलंदियूं ऐं चैनल खे सब्सक्राइब भी कयो दोस्तों, लाइक कयो, कमेंट भी कयो। बिल्कुलु असां तव्हां सां गॾु आहियूं। महिरबानी दोस्तों।